ख़बर शामिल कंदासीं। सखर मां सखर भरिसां नसीराबाद जे रवासिन अगवा थियल नींगरी निशा गोलो जे बाज़ियाबी लाइ वारसन जो पाक किताब खणी एहतजाजी मुज़ाहिरो। उन मौके ते नींगरीअ जी वालदा मसमात नजमा, मसमात हाकिम ज़ादी ऐं ॿियनि मीडिया आॾो दाहींदे चवाए त महीनो अॻु नींगरी निशा खे पंहिंजे घर मां हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे पाण वटि मुगवी बणाए छॾियो आहे। जवाबदार शिकारपुर जा आहिनि, जंहिंमें आफ़ाक ख़ासकेली, रियाज़ ख़ासकेली, पप्पू ख़ासकेली ऐं ॿिया शामिल आहिनि। हिननि वधीक चयो त पुलिस केस दाख़िल हुअण बावजूद जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे पुलिस ॾोहारियुनि सां बिट बणियल आहे ऐं बार बार केस तां हथ खणण लाइ जवाबदार मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, IG सिंध पुलिस मुश्ताक महर ऐं ॿिनि वसवरनि खां अपील कई आहे त असांजी नींगरी निशा खे बाज़ियाब कराए असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मुलविस अगवा कंदड़ खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।